ओडेरूलाल लगे ॻोठ केसर सेड़ो स्टाफ वटि हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते तैयार बीठल कणक जी फसल खे बाहि लॻण करे ॾेढ एकड़ फसल सड़ी रख थी वियो। बाहि लॻण सबबि ग़रीब हारी जी साल जी महिनत ज़ाया थी वई। जीअं बाद इलाइक़े में ॾुख जी लहर पखिड़िजी वई आहे। मिलियल ॼाण मूजिबि केसर सेड़ो स्टाफ वेझो वॾेरे गनी हिंगूरे जी ज़रे ज़मीन जंहिं ते हारी हशू कोली महिनत करे कणक जो फसल तैयार कयो हो, तंहिंखे ओचितो बाहि विकोड़े वरितो। ॿुधायो पियो वञे त वेझो पियल कमान जे कचरे खे लॻल बाहि तेज़ हवा सबबि ओचितो कणक जी फसल ताईं पहुची वई, जंहिं ॾिसंदे ॾिसंदे ॾेढ एकड़ ते बीठल सुनहरी कणक खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। बाहि लॻण खां पोइ ग़रीब हारी हशू कोली पंहिंजे तैयार फसल खे सड़ंदे ॾिसी मथे ते हथ रखी वेही रहियो ऐं ज़ारो ज़ार कतार रोअण लॻो। हारी जो चवण हो त मुंहिंजे ॿारनि जो गुज़र सफ़र हिन फसल ते हो। राति ॾींहुं हिकु करे फसल तैयार कयो हो, पर बाहि सभु कुझु खाई वई। हाणे मां पंहिंजे ॿारनि खे किथां खाराईंदुसि। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाइण तहत बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई, पर तेसीं ताईं तैयार फसल सड़ी मुकमल तौर ते तबाह थी चुको हो। ॻोठाणनि ऐं मुतासिर हारी हुकूमत संद ऐं चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई आहे त ग़रीब हारी जे वाहर कई वञे ऐं खेसि थियल नुक़सान जो मुआवज़ो ॾिनो वञे, त जीअं हू पंहिंजी ख़ानदान जो पेट पाले सघे।